Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ न्यूयॉर्क पहुची वियो। वज़ीर-ए-आज़म 23 सेप्टेम्बर ते गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली खे ख़िताब कंदो। वज़ीर-ए-आज़म स्पेन, ऑस्ट्रेलिया ऐं फ्रांस जे सरबराहनि सां मुलाक़ात बि कंदो। शहबाज शरीफ ग्लोबल फूड सिक्योरिटी समिट में भी शिरकत कंदो। 21 सेप्टेम्बर ते वज़ीर-ए-आज़म अमरीकी सदर जो बाइडन जी आजियाणी में शिरकत कंदो। मियां शहबाज शरीफ IMF जे MD ऐं वर्ल्ड बैंक जे सदर सां बि गॾिजाणी कंदो। मिस्टर एक्स ऐं मिस्टर वाई खे अवां बि मोट में धमकियूं ॾियो। PTI सरबराह इमरान ख़ान चकवाल में जलसे खे ख़िताब कंदे कारकुननि खे अणॼातल नंबर्स तां मिलंदड़ मुबैना धमकियुनि जो ज़िक्र कयो ऐं चयो त मां आर्मी चीफ जी मैरिट ते मुक़ररी जी ॻाल्हि उन करे कई छो त नवाज़ शरीफ ऐं आसिफ ज़रदारी कंहिंखे बि मैरिट ते मुक़ररु नथा करे सघनि। उन्हनि खे मैरिट जी ख़बर ई नाहे। हुक्मरान टोलो परदे में पियल पंहिंजनि पैसनि मां अधु पैसा बि वापसि आणी त पाकिस्तान खे दुनिया आॾो हथ टंगड़ा न पवंदा। इमरान ख़ान वज़ीर-ए-आज़म ते तनक़ीद कंदे चयो त रूसी सदर आॾो शहबाज शरीफ जूं कांपे टांगे वयूं। शहबाज शरीफ गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सां जेके ॻाल्हियूं कयूं हुयूं इहे कंहिं बि वज़ीर-ए-आज़म खे नथियूं सुहनि। ऐं नवाज़ शरीफ जी मुखालफ़नि संदसि ख़िलाफ़ ज़ुल्मनि ऐं इंतकाम जी हर हद पार कई। मुखालफ़नि खेसि मटाइण लाइ का बि कसर न छॾी। नवाज़ लीग जी नाइब सदर मरीम नवाज़ ट्वीट कंदे चयो त मुखालफ़नि जी इन खां वधीक सज़ा ॿी कहिड़ी हूंदी जो उहे हींअर नवाज़ शरीफ खे हिकु भेरो ॿीहर मुल्की सियासत जो नक्शो तरतीब ॾींदे ॾिसी रहिया आहिनि। मरीम नवाज़ इमरान ख़ान ते तनक़ीद कंदे चयो त फितने ख़ान जी वज़ीर-ए-आज़म बाबति बिना जवाज़ ॻाल्हियुनि मां वाज़े थिए थो त शहबाज शरीफ ऐं पाकिस्तान खे वॾियूं सिफ़ारती कामयाबियूं मिलियूं आहिनि। इन्हनि कामयाबियुनि सबबि फॉरेन फंडेड एजेंट्स तड़पी रहियो आहे। डॉलर बि नेट त हलाल करणा आहिनि। उन साड़ जी बाहि में सड़णु हाणे उन जो मुक़दर आहे। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स अवां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।